समूरी ॻाल्हियुनि जो दोहराव थींदो, पर पोइ बि आऊं ख़ासि तौर सां अॼोके ॾींहुं जेको असांजो नौजवान शाह भिटाई जी ज़ैनल आबिदीन चंगड़ शाह लतीफ़ जी बाई ॿुधाई, या जेको फ़रूख़ भुट्टो अमर जलील जो ड्रामो पेश कयो, उनमें हुन जेका परफॉर्मेंस कई कमाल आहे। सॉलिड लॉकी जेको आहे सो ड्रामे जो सभिनी खां मुश्किल तरीन ड्रामो हूंदो आहे जेको सॉलिड लॉकी में थींदो आहे, ऐं हिन पूरे अफ़साने खे हुन जहिड़े नमूने सां हिकिड़े किरदार खे हुन मल्टी कैरेक्टर्स में पाण खे पेश कयो ऐं जेके एक्सप्रेशन्स ॾिना उहो कमाल हो, उनजो मैसेज तमामु वॾो हो। तो अॼु तमामु बहितरीनु प्रोग्राम अॼु थींदो आहे। स्टेज ते असांजा सभु महिरबान जेके वेठा आहिनि, सॉरी मूंखे तव्हांजा नाला बि खणणा हुआ पर शयूं रहिजी थियूं वञनि। मां घणियूं शयूं लिखी आई आहिनि, छो त ॻाल्हि इहा आहे त जॾहिं ॻाल्हियूं थियनि थियूं त हिते जेको कुझु बि ॻाल्हायो वियो ख़ुदि अॼु मिसाल तौरु मूं जेको आहे सो कुझु शयूं मिसाल तौरु इदरीस जतोई ऐं आज़ाद अनवर कांधड़े साहब जेको ख़ासि तौर सां हमीद सिंधी ऐं रूह रेहान जी तारीख़ जे हवाले सां जेको कुझु ॻाल्हायो उन में घणियूं ॻाल्हियूं अहिड़ियूं हुयूं जेको ज़ाहिर आहे मुंहिंजे बि पूरी मेमोरी में उहे शयूं आहिनि, ऐं आउं उन्हनि ते बि ॻाल्हाइण जो मूं चाहियो पिए त आउं ॻाल्हायां। या नसीर जीअं चयो त रूह रेहान रिसाले जो जॾहिं जश्न बर्पा थियो हो 1967 में, आउं 15 सालनि जी हुअसि ऐं मां उन महिल रेडियो पाकिस्तान हैदराबाद ते रेडियो वॉइस हुअसि ऐं मां उते ड्रामा अला बख्शा बुखारी ऐं पीर सरहदी साहब जेके ड्रामा पेश कया, ऐं इहो मुंहिंजे फ़ख्र जो हिसो आहे त आउं सैयद सालिम मोहम्मद शाह जे साम्हूं हिकिड़ो प्ले जॾहिं त आउं हिकिड़ी न्यू वॉइस हुअसि ऐं मूंखे सैयद सालिम मोहम्मद शाह जे साम्हूं मेन कैरेक्टर जे लाइ जॾहिं अला बख्शा बुखारी चूंडियो हो त सैयद सालिम मोहम्मद शाह पहिरें त इनकार कयो त आउं हिन नई सदाकारा सां ड्रामो कोन कंदसि, त अलाए कीअं हुनखे ड्रामो जी त अला बख्शा बुखारी हुनखे चयो त तूं रिहर्सल में पहिरीं रिहर्सल में अचु। हुन पाण शर्त इहो रखियो त आउं ईंदसि ऐं जेकॾहिं मूंखे हुनजी सदाकारी सुठी लॻी त आउं ड्रामे जे लाइ हा कंदसि, वरना आउं इहो हीरो जो रोल हिकिड़ी नई सदाकार जे अपोज़िट आउं कोन कंदमि। हुन अला बख्शा बुखारी खे चयो त आउं इहो ड्रामो कंदसि, त मुंहिंजे लाइ इहो ख़ुदि वॾे फ़ख्र जो हिसो आहे। ऐं उते ई असांखे जश्न रूह रेहान जो ज़िद कयो हो त मूंखे इन जश्न में शरीक थियणो आहे। कॉलेज जी आउं स्टूडेंट हुअसि FSC जी उन ज़माने में। बाबा जी मुंहिंजी पोस्टिंग तव्हां में कुझु ऐं उन वक़्तु 1967 में हुनजी नारा जेल ते पोस्टिंग हुई ऐं बाबा मुंहिंजे ज़िद जे करे मूंसां गॾिजी उहो जश्न अटेंड करणु आयो ऐं असां जेॾी महिल जश्न असांखे नारा जेल ताईं वञण लाइ का सवारी न मिली हुई। आज़ाद अनवर कांधड़े त पूरी तारीख़ अप्रैल 1960 में जेको पर्चा मूं सभई पढ़िया हुआ ऐं पर्चनि खे उहो पढ़ंदो रहे थो, ॾिसंदो रहे थो, हुन ते रिसर्च कंदो रहे थो। ऐं हींअर जेको ख़त ई छपिया आहिनि उन्हनि में शायदि मुंहिंजो बि हिकिड़ो ख़त हुजे जेको मां एज़ अ टीनेजर उहो ख़त इन जश्न खे अटेंड करण खां पोइ मूं लिखियो हो। त हमीद सिंधी जॾहिं इहो छपजंदो हो त उनमें लाज़मी न हो शुरू में त शेख हयास पहिरें छपिजे, पोइ बि ॿियो शाइर पहिरें छपजंदो, हुन खां पोइ ॿिया पोइ ॿिए टे नंबर ते बि शेख हयास जी का शइ छपिजी वेंदी हुई, तेसि ताईं इहो रूल न ठहियो हो। त ख़ुदि इहो अदा हमीद सिंधी जो ज़िक्र थिए थो त मां इहो ज़रूरु ॿुधायां त जेकॾहिं हमीद सिंधी सां मुंहिंजे पीउ जो दोस्ती वारो तालुक़ु हो, इहे शाइर अदीब सभु मूंखे उन ज़माने में किटी करे सघंदा हुआ।
बाबा सां उन्हनि जी वधीक दोस्ती ऐं सुञाणप हुई। ज़ाहिर आहे हिकिड़ी ॿारड़ी हुअसि उन ज़माने में, हू मूंखे किटी करे सघींदा हुआ, ॾाढी रिस्पेक्ट ॾींदा हुआ। त उनमें अदा हमीद, इमदाद हुसैनी उन्हनि जो साथी ऐं हमेशह हमीद सिंधी इमदाद हुसैनी जो वॾे फ़ख्र सां ज़िक्र कंदो हो त असांजो हमसफ़र, असांजो साथी, रूह रेहान जो साथी इमदाद हुसैनी। उन्हनि फंक्शन्स में मूं इमदाद हुसैनी खे स्टेज ते नचण में डॉक्टर इब्राहिम खलील वारनि जो टोलो, जेको हिकिड़ो वेल एस्टेब्लिश्ड शाइरनि अदीबनि जो ग्रुप हुयो, जंहिंजी पंहिंजी अदबी संस्था हुई, जंहिंते शेर व शाइरी ऐं नस्र ऐं शेर जा गैदरिंग्स थींदी हुयूं, जिते शाइरी पढ़ंदी हुई, अदबी जेको आहे सो तहरीक जेका फ़ारसियत ज़िंदगी जे ज़द में हुई उन ज़माने में, उहे इन्हनि खे हमीद सिंधी ऐं इमदाद हुसैनी इन्हनि जो टोलो जॾहिं बज़ में रूह रेहान रिसालो कढंदो हो त बुखुनि ऐं ॾुखनि में इन्हनि इहे कमु कया। स्टूडेंट हुया ऐं इन्हनि वटि को कमाई जो उन महिल को ॿधो को ज़रियो कोन हुयो, पंहिंजे हड़ों वड़ों इन्हनि जेको आहे सो इहे रिसाला कढिया पंहिंजा। त उन्हनि खे डॉक्टर इब्राहिम खलील जो टोलो इमदाद हुसैनी मूंखे इहे ॻाल्हियूं ॿुधायूं त असांखे चवंदा हुया पकोड़ा ई अधी, छो त ही पकोड़नि ते ऐं कारी चांहि में 2 फुड़ा खीर जा विझी उन पी कमु कंदा हुआ। बुखुनि ते उन्हनि इहे कमु कया, जेके रूह रेहान रिसाले जा कमु कया। त उन्हनि खे इहे नफ़रत मां चवंदा त पकोड़ा ई अधी। ऐं मां इन हवाले सां खोड़ सारियूं शयूं मां ॾिठियूं आहिनि, छो त ॻाल्हियूं जॾहिं माण्हू एक्सटेम्पोर ॻाल्हाईंदो आहे त माण्हू घणियूं ॻाल्हियूं चवंदो आहे, हेॾां होॾां ॻाल्हियूं रहिजी वेंदियूं आहिनि। इन करे मां सम्झां थी मां जेकॾहिं तरतीब सां हलां त वधीक बहितर थींदो। मां कुझु पॉइंट्स लिखिया आहिनि, उहे मां रूह रेहान हमीद सिंधी जो आदर्श बि हो त इश्क बि हो। हुन रूह रेहान जे महाज सां सिंध जे जियापे जी जंग विढ़ी। इहे जुमिला इमदाद हुसैनी जा आहिनि जेके मां कोट कयां थी। जॾहिं सिंध यूनिवर्सिटी में पोयां हिकिड़ी हॉस्टल हूंदी हुई जेका जिते सिंधी अदबी संगत जूं इब्तिदाई दौर में गैदरिंग्स थींदियूं हुयूं, उते जॾहिं हमीद सिंधी कुझु पंहिंजी का तहरीर पढ़ी पे जमाल रिंद जे रूम ते उहे गॾिजाणियूं थींदियूं हुयूं, त हमीद सिंधी जॾहिं पढ़ियो पे त ग़ुलाम मोहम्मद गिरामी शुरूआती दौर में हमीद सिंधी लाइ चयो हो त हिन नींगर खे चओ त वञी रेडियो ते सदाकारी करे, अदब हुनजे वस जी ॻाल्हि न आहे। तमामु वॾी ॻाल्हि आहे जेका ग़ुलाम मोहम्मद गिरामी साहब कई हुई। पर उन खां पोइ हमीद सिंधी महज़ कहाणियूं कोन लिखियूं, हुन रूह रेहान जहिड़ो रिसालो कढियो ऐं उन ज़रिए उन सिंधी अदब जी आबियारी कई। रूह रेहान सिंधी अदब तोड़े शाइरी जो हिकु बेबहा खज़ानो असांखे अता कयो। शानदार कहाणियूं, शानदार शाइरी छपी रूह रेहान में। रूह रेहान जे इन सफ़र में हुन जा हमसफ़र साथी हुया अशफाक काज़ी, सलीम ख्वाजा, इमदाद हुसैनी ऐं ॿिया, जिन मां इमदाद हुसैनी तोड़ ताईं हुन सां साथ निभायो। इहो साथ 60 जे ॾहाके में रूप महल हीराबाद खां वठी संदसि सोसाइटी में नंढड़ी ऑफिस, जिते हिकिड़ो कमरो संदसि वकील पार्टनर सां गॾु ऑफिस हो ऐं ॿियो कमरो रूह रेहान जी ऑफिस हो। इन ऑफिस में मां शुरू में जॾहिं मां 67 में लिखियो आहे त इन ऑफिस में आउं ख़ुदि बि वई हुअसि ऐं जंहिं पासे रूह रेहान जो कंपोज़िंग जो कमु थींदो हो और कंपोज़िटर वेठो हूंदो ऐं उन पासे बि आउं वई आहियां। त मेन रोड ते इहा ऑफिस हूंदी हुई। सो जेको आहे सो रूप महल हीराबाद खां वठी जेका सोसाइटी में जेका असीं गोल बिल्डिंग या इन सिंधियुनि जो जेको पाड़ो आहे हिते, हाणे त मार्केट आहे, हाणे त वञण जहिड़ो बि हुते कुझु कोन्हे, त खोखर पाड़ो, उते जेको आहे हुनजी ऑफिस हूंदी हुई, जंहिंजे अधु ते रूह रेहान जो कंपोज़िटर वेठो कंपोज़िंग कंदो हो। महराण रिसाले जो ज़िक्र थियो, नसीर बि चयो। महराण रिसालो माना उहा शाइरी जेका रूह रेहान में छपी, उहा शाइरी जीअं नसीर चयो त इमदाद हुसैनी खे गिरामी साहब चयो त तुंहिंजी इहा शाइरी महराण में नथी छपिजी सघे, इन जे लाइ तोखे 20 साल इंतज़ारु करिणो पवंदो।
तो तमामु वॾी ॻाल्हि आहे। उहा शाइरी रूह रेहान में छपी। महराण रिसालो हिकु अहम अदबी दस्तावेज़ हो, इन में को शक न आहे त महराण जी तमामु वॾी कंट्रीब्यूशन हुई, अदबी दस्तावेज़ हो, पर उहो सरकारी ग्रांट ते हलंदड़ रिसालो हो। इन करे उहो कलाम जेको खुलम खुला सिंध जे मरंदड़ इशूज़ ते लिखियो वेंदो हो, उहो महराण में कोन छपिजी सघंदो हो। ऐं उन दौर में जॾहिं सिंध में छायल क़ौम परस्ती जी लहर खे रूह रेहान पंहिंजी ताक़त बणायो ऐं अहिड़ी बाग़ियाने शाइरी हुन पंहिंजे सुफ़नि ते छपी। सिंधड़ीअ तुंहिंजो नाव वरितो ॼण कारीगर ते पेर पियो। मूंखे यादि आहे उहो दौर जॾहिं अयास खे पहिरें नंबर ते न छपियो वेंदो त मां उहा ॻाल्हि करे रही हुअसि त इमदाद हुसैनी ऐं ख़ुदि हमीद सिंधी वारनि सां मुंहिंजा बाद में घरू जेके लाॻापा रहिया। अदी तहज़ीब जो ज़िक्र कयो असांजे नसीर मिर्ज़ा। तहज़ीब जॾहिं आउं फर्स्ट ईयर में ज़ुबैदा गर्ल्स कॉलेज में पढ़ंदी हुअसि ऐं आख़िरी ॿ महीना फर्स्ट ईयर जा, छो त नाराज़ेल ते बाबा जी पोस्टिंग हुई, मुंहिंजे लाइ कॉलेज अचणु वञणु नाराज़ेल मां ॾाढो मुश्किल हो। त बाबा आपा शम्स पासी सां ॻाल्हायो ऐं मूंखे हॉस्टल में रहण जे लाइ कमरो हिकिड़ो मिलियो, जेको उन वक़्तु फुल थी चुको हो। सिर्फ़ु अदी तहज़ीब ऐं उनजी हिकिड़ी ॿी फ्रेंड हुई अफरोज़ मेमन, ऐं उन सां हिकिड़ी ॿी का छोकिरी रहंदी हुई, टे ॼणियूं। उन रूम में हिकिड़ी छोकिरी जी गुंजाइश हुई ऐं मूंखे उन रूम में 2 महीननि जे लाइ रहणु उन्हनि सां गॾिजण जो मौक़ो मिलियो। अदी तहज़ीब जो उन ज़माने में हमीद सिंधी सां इंगेजमेंट थी चुकी हुई, त आउं उन्हनि जी रूममेट रहियसि। ऐं उहो 2 महीननि जो जेको असांजो FSC वारे दौर में मूंखां सीनियर हुयूं 2 छोकिरियूं ॿियूं, बल्कि 3 छोकिरियूं, आउं फर्स्ट ईयर जे एग्ज़ाम वारे टाइम में हुते आई हुअसि। त उहा दोस्ती असांजी तोड़ ताईं, आख़िरी उमिरि ताईं, जेसिताईं हमीद सिंधी ज़िंदा रहियो, जेसिताईं अदी तहज़ीब ज़िंदा रही, असांजी इहा दोस्ती हलंदी रही। त मुंहिंजे इन ॻाल्हि जो मक़सदु इहो आहे त उन्हनि ख़ुदि हमीद सिंधी ऐं इमदाद हुसैनी इहा ॻाल्हि ॿुधाई त उन्हनि पाण में इहो मिलिया ऐं हिक ॿिए सां ॻाल्हाए उन्हनि फ़ैसिलो कयो त सभु जेके हिन महिल लिखनि पिया शाइर अदीब, उहे सभु तमामु वॾा राइटर्स आहिनि ऐं तमामु वॾा शाइर आहिनि, अदीब आहिनि। इन जे करे असां घणनि जे हलंदे का तहरीक नथी हली सघे। असांखे पंहिंजो पाण मां कंहिं हिकिड़े खे पंहिंजो लीडर चूंडणो पवंदो। इहो उन्हनि पाण में ॻाल्हायो ऐं अल्टीमेटली इहो फ़ैसिलो कयूं त असां पंहिंजो लीडर अदब जे मैदान में शेख अयास खे करियूं था। ऐं रूह रेहान जे सुफ़नि ते पहिरियों भेरो इहो नारो लिखियो वियो हो, सिंध जो आवाज़ शेख अयास। इहो माना तव्हां सोचो त जॾहिं हमीद सिंधी ऐं इमदाद हुसैनी जहिड़ो शाइर जेको बाद में सोणी में बि शाइरी जो भाङो संभालींदो रहियो, जेको आहे सो एॾो सिंधी शाइरी जा घड़ा भरिया आहिनि पंहिंजी आला शाइरी सां, उहो हर सिते ते हमीद सिंधी सां गॾु रहियो ऐं तोड़ ताईं गॾु रहियो। त उन्हनि इहो फ़ैसिलो कयो, हालांकि हमीद सिंधी पाण प्रोप्राइटर या पब्लिशर हो इन रूह रेहान रिसाले जो, उन हैसियत सां जेके उहो पाण खे लीडर चूंडे हा, अदीबनि जो लीडर रूह रेहान अॻवाणी पियो करे ऐं उनजो जेको एडिटर आहे उहो हमीद सिंधी आहे। या इहे पाण में जेके बि सभु गॾु हुया, इवन इशफाक़ काज़ी जी हैसियत तमामु वॾी आहे। ऐं मां अॻिते हली थोरो इशफाक़ काज़ी जे हवाले सां जेको ख़त जेके छपाया आहिनि असांजे वाहिद कांगड़े, उन में हिकिड़ो ख़त पहिरें सुफ़नि ते रूह रेहान जे, पहिरें सुफ़नि ते इमदाद हुसैनी जो ख़त आहे जेको हुन मेणबती जी रोशनी में पंहिंजे ॻोठां लिखियो हो इशू खे। इशू इशफाक़ काज़ी खे पंहिंजो प्यारो दोस्त हो, उनखे इशू चवंदा हुया। इशफाक़ काज़ी जो तमामु वॾो रोल रहियो, हालांकि बाद में उहो अदब में न रहियो ऐं नौकरीअ में वियो ऐं वॾनि उहिदनि ते रहियो। ख़ुदि उनजी धीअ मूमल जेका आहे सुल्ताना सिद्दीकी जो जेको हम TV जो चैनल आहे, उनजी
मालकियाणियुनि में शामिल आहे, जेका अशफाक काज़ी जी धीउ आहे। तो ख़ुदि अशफाक काज़ी सां उनजी फैमिली सां असांजा जेके मुंहिंजा ऐं दादा टर्म्स रहिया उहे ख़ुदि तमामु गहरा ऐं अहम हुया। त इन्हनि पाण गॾिजी फ़ैसिलो कयो त असांजो लीडर शेख अयाज़ आहे ऐं उन में सिंध जो आवाज़ शेख अयाज़। ऐं उन खां पोइ इहो थियो त शेख अयाज़ जी शाइरी हमेशह रूह रेहान जे पननि ते शुरू में छपजणु शुरू थी हुई। पहिरें नंबर ते शेख अयाज़ जी शाइरी छपजणु शुरू थी हुई। सो रूह रेहान जो हिकिड़ो वॾो कंट्रीब्यूशन ऐं इन तहरीक सिंधियत जी जेका तहरीक हुई उन में रूह रेहान ख़ुदि हिकु तहरीक बणिजी वियो। इहा सभ खां अहम ॻाल्हि इहा आहे त रूह रेहान ख़ुदि हिकु तहरीक बणिजी वियो। ऐं सो रूह रेहान में को शेख अयाज़ जा नंढा नंढा मजमूआ, कभी ईअं चओ त जॾहिं अयाज़ जो मोहर भेरे आकाश 1962 में शाया थियो त उहो बैन थी वियो हो। उन खां पोइ हुन जा कुल्हे पातन कीरो ऐं जेका ककोरिया कापड़ी उहे शाया थिया, उहे बि बैन थिया। त पोइ रूह रेहान इहो बि पंहिंजो फ़र्ज़ु बणायो हमीद सिंधी वारनि ऐं जे साथियुनि त शेख अयाज़ जेका शाइरी हुन दौर में कई उहो हुनजे 3 नंढनि मजमूअनि में 67 में उहे छपिया। गीत उञायल मोरनि जा ऐं जल जल मशल जल जल ऐं ॾिया ॾिया लाट सां। ऐं आउं जेको 67 वारो जेको ही गीत उञायल मोरनि जा लिखियो न, ही गीत उञायल मोरनि जा मूं पहिरियों नालो उहो खयो। त जॾहिं आउं 67 में इहो रूह रेहान जो जश्न अटेंड कयो हो त मां तव्हांखे इहो बि ॿुधाए छॾियां त उनजी सदारत शेख अयाज़ कोन कई हुई, उनजी सदारत फ़ता मलिक कई हुई, जेको उन महिल सभिनी खां जूनियर ऐं नओं शाइर हो सिंधी जो। इहा केॾी वॾी ॿी ॻाल्हि हुई त अयाज़ उन महफ़िल में मौजूदु आहे ऐं अयाज़ जेको गीत उञायल मोरनि जा जेके बि नज़्म आहिनि उहे उन मुशाइरे में पढ़िया हुआ। मां तोखे गीत ॾियां धरती तूं मूं ते ज़ंजीर विझी, ही गीत गुलाबी झुरझुर जा, ही गीत शराबी झुरझुर जा, ही सावण जा मन बावण जा, ही आवण 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 जा धरतीअ ते कंठ कटोरनि जा, ही गीत सुनहरी सिंधूअ जा। हाणे उहो जेको सिंधूअ जा सुनहरी सिंधू जा गीत लिखे थो, या मां तोखे गीत ॾियां धरती तूं मूं ते ज़ंजीर विझी, या तूं रोज़ वञी तूं मां पुगी हिन बंदि दरी जे शीशे सां, पर गुल गुल जी तो घूर ॾिठी गुल गुल काई अख आहे जा दूर ॾिसे थी भमरनि खे। या एॾा खोड़ सारा आहिनि गीत उञायल मोरनि जा जेके नज़्म हुया या वायूं हुयूं उहे शेख अयाज़ उन मुशाइरे में पढ़ियूं हुयूं, पर उनजी सदारत असांजे फ़ता मलिक कई, जेको हाणे वेझड़ाई में असांजो शाइर गुज़ारे वियो फ़ता मलिक। सो हमीद सिंधी ऐं उनजे साथियुनि हड़ो वड़ो ख़र्चु कयो ऐं इन रिसाले खे ज़िंदा रखियो ऐं उन में तीरनि तुफ़ंगनि सां लैस थी उहो पंहिंजी शाइरी में पहुचंदा। सिर्फ़ु जश्न रूह रेहान उन दौर में कोन पियो थियो, उन दौर में सिंधी शामुनि जो हिकिड़ो रवाजु विधो वियो। पूरी सिंध में हर शहर में सिंधी शाम मल्हाई वेंदी हुई ऐं इहे शाइर अदीब पंहिंजे कलामनि जे तीरनि तुफ़ंगनि सां लैस थी उते उन्हनि शामुनि में पहुचंदा ऐं पंहिंजी शाइरी ॿुधाईंदा हुआ। मिसाल तौरु ख़ुदि नियाज़ हुमायूं जा जेके माहिया ऐं टप्पा जे तर्ज़ ते चयल गीत आहिनि उहे उन दौर में असां जेके शागिर्द हुयासीं ऐं टीनेजर्स हुयासीं, असीं त पंहिंजी सीटनि ते न वेही सघंदासीं जॾहिं इहो कलाम अहिड़ा कलाम उहो अची स्टेज ते ॿुधाईंदा हुआ, असां ताड़ियुनि जो ठहिको पियो पवंदो हो हुन ते। सो उन दौर में इमदाद हुसैन जी शाइरी रूह रेहान जे सर वक़्त ते छपंदी हुई, जेका इदरीस जतोई बि उहा ॻाल्हि ॿुधाई ऐं हींअर मुंहिंजी नसीर मिर्ज़ा सां बि ॻाल्हि थी। मिसाल तौरु मां तव्हांखे ऐं थींदो ईअं हो, हमीद सिंधी ख़ुदि इमदाद जे लाइ जेको इमदाद हुसैनी नंबर में हमीद जो मकालो छपियल आहे उन में उन चयो त इमदाद हुसैनी खे आउं ईंदड़ पर्चे जो जेको बि टाइटल हूंदो उहो ॾींदोसि ऐं चवंदोसि इन ते मूंखे शेर लिखी ॾे। त मिसाल तौरु आउं तव्हांखे हिकिड़ो इमदाद जो नंढो नज़्म इन ते ॿुधाइणु चाहींदसि जेको रूह रेहान जे सर वक़्त ते छपियो। मुंहिंजा बचड़ा जुग जुग जीव, खीर जे एवज़ ॻोढ़ा पीउ, मानी बदिरे गोली खाओ, तोता सदके तुंहिंजी माउ। कौम
परस्ती छा हूंदी आहे, तव्हां पंहिंजे ख़्यालनि जो इज़हार कीअं था करियो। उन में ज़रूरी न आहे त नारेबाज़ी हुजे। सिंधियत जा कई रूप स्वरूप थी सघनि था ऐं उहे रूप स्वरूप तव्हांखे अहिड़ी शाइरी में मिलंदा जॾहिं चए थो त केॾो दर्द जो दौर हुयो जंहिंमां सिंध गुज़री रही हुई। जॾहिं हू चए थो त बचिड़ो जेको आहे उनखे मां दुआ बि करे थी त जुग जुग जी, पर खीर जे वक़्तु उहो बचिड़ो ॻोढ़ा थो पीए ऐं मानी बदिले गोली थो खाए ऐं मां चए थी तोता सत्ते तुंहिंजी माउ। सो हिन मिटीअ खे चुनी शाइरनि जंग चोरियो ऐं सिंधड़ी जिंदड़ी साह सिर ॿार घर सभु तो मथां घोरियां, हिन मिटीअ खे चुनी चंग थो चोरियां सिंधड़ी जिंदड़ी। हाणे इहो माना उन महल जे शाइरनि खे ज़हन में, तसवुर में, सोचनि में, ख़्वाबनि में सिर्फ़ु सिंधड़ी जिंदड़ी हुई। माहवार रूरिहाण जेको आहे सिर्फ़ु रिसाले जी हैसियत में कोन छपियो, हू हिकिड़ी तहरीक बणिजी वियो। उन खां पोइ जॾहिं जश्न थियो त उन जश्न में सॼी सिंध मां परवाना जी कठा थींदा हुया ऐं जेके उनखे मचाईंदा हुया, उन मच खे मचाईंदा हुया। सो रूरिहाण जे प्लेटफॉर्म तां सिंधियत जी इन तहरीक में अमली तौर उन्हनि पंहिंजो रोल अदा कयो। इन ॾिस में 1 यूनिट जे ख़िलाफ़ अदीबनि जा जुलूस बि निकिता त सिंधी ॿोली जे ख़िलाफ़ शरीफ़ कमीशन जे फ़ैसिलनि ते एहतजाज ऐं सिंधी में वोटर लिस्टनि ठाहिण लाइ जलसा जुलूस बि कया विया। माना हिकिड़े पासे रिसाले जे प्लेटफॉर्म तां जेको आहे सो बज़ामत थी रही आहे, ॿिए पासे प्रैक्टिकली जलसा जुलूस बि थी रहिया आहिनि। उन में आऊं हिकु टीनेजर कॉलेज जी टिकीअ जे हैसियत में आऊं नोवारिद हुयसि ऐं उते आऊं पिणु शरीक थियसि। उन्हनि जुलूसनि में जिते ज़ीनत अब्दुल्ला चन्ना जहिड़ी सीनियर मोस्ट अदीबा शामिल हुई, उते मूं जहिड़ी हिकु नंढी नेटी